4 भेणूं, पहिरें घर मां 3 भेनरूं, भाउर 2, ॿियो पीउ, नंढड़ो घर, आरसीसी जूं दीवारूं बि इनकम्पलीट, स्ट्रक्चर बीठो हुजे। उन खां मुंहिंजे मामे जी धीअ हिकिड़े प्रोफाइल बुक ते पुछो त तूं छा थींदी 10 सालनि खां पोइ। हाणे उहा 13 14 साल 15 सालनि जी छोकिरी लिखे थी। उहो कापी मूंखे वरी हाणे ॾेखारी मुंहिंजे मामे जी धीअ कई सालनि खां पोइ। उन कापी में लिखियो पियो आहे 13 14 सालनि जी छोकिरी जो, उन लिखियो आहे त आऊं एयर होस्टेस थींदसि ऐं अदाकारा थींदसि। त वरी उहो पढ़ी उन वक़्तु ई मामे जी धीअ खां पुछो त हींअर पाण अटे में जलिया पिया आहियूं, एयर होस्टेस बि थींदी आहे, अञा पढ़ाई बि कोन थी आहे, अदाकारा बि थींदी आहे। ख़ैर वक़्तु गुज़री वियो। 4-5 साल अॻु में मूंखे उहा कापी जो व्हाट्सएप ते फोटो स्टेट थियल पेज मिलियो। मुंहिंजे छोकिरी खे फोन कयो, मुंहिंजो तुंहिंजा अखर पढ़ी ॿुधायां तोखे। चयां ॿुधाए। मुंहिंजो लिखियल आहे त तूं 10 साल अॻु में तो चयो त पोइ 10 सालनि खां पोइ एयर होस्टेस थींदसि ऐं अदाकारा थींदसि। ऐं वरी हेठो सवाल हो जे न थी सघे त वरी ॿियो जवाबु ॾिनो त न थी सघेसि तॾहिं बि उहो ई थींदसि। मूं हुनखे फोन कयो, मुंहिंजो ॾे ख़बर। चई होल्ड कर होल्ड कर होल्ड कर होल्ड कर। पंहिंजी माऊं भेणूं सभु सॾे आई। चई स्पीकर खोलिया थी, हाणे पढ़ी ॿुधाए मूं छा चयो। मूं पढ़ी ॿुधायोमांसि। रोअण शुरू थी वई छोकिरी फोन ते। छाकाणि त उन वक़्तु उहा एयर होस्टेस बि थी चुकी हुई ऐं एक्ट्रेस बि हुई, सबरीन हीसबाणी। हाणे उन 10 साल अॻु में माइनि जी नंढी भेण उहो ख़्वाबु ॾिठो त हीअं थींदसि ऐं तॾहिं उहो कुझु कोन हुई, ऐं 10 सालनि खां पोइ उहा थी वई। हाणे हिकिड़ो टियों नंढड़ी आख़िरी ॻाल्हि। अॼु खां कई साल अॻु में आउं वकील हुअसि ऐं नओं वकील थियो हुअसि ऐं मूंखे केस बेस कुझु कोन हुआ। आउं वाधूआ ते हिकिड़े नंढड़ी ऑफिस जे हेठि गोडाउन में वेठो हुअसि। केस बेस हो ई कोन। 2-3 हफ़्ता थिया, थर्मास घरां खणी ईंदो हुअसि। उन में चांहि ठहियल हूंदी, उहो पाण वेठो पीअंदो हुअसि। हिकिड़ो मुलाज़िम हूंदो हो वीचारो, उहो चांहि मूंसां गॾिजी पीअंदो, कोप वोप धोईंदो, पोइ वरी 2-3 कलाक वेही 6 खां 9 ताईं, 9 बजे वरी वापसि हलियो वेंदो हुअसि। थर्मास खयो, केस को हूंदो कोन हो, वाधूआ ते ईंदो केरु। उते हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो हमरा आयो, नौजवान, सफ़ा कंफ्यूज़ अची वेठो। मुंहिंजो ॾे ख़बर। चई बसि ईअं आया आहियूं, लॻियोसि पे तव्हांजी ऑफिस जी पुछा कई हुअमि, हुते आयो आहियां। तव्हांखे मैं इबरत विबरत में काविश में लिखंदा, उहो पढ़ियोमि, आयो आहियां। मुंहिंजो ॿुधाए दा। चई कुझु कोन, बसि तव्हां सां मोकिलणो आहे। मुंहिंजो आयो ई मोकिलाई पे वे, ॾे ख़बर ई चांहि पियूं, चांहि पियारीमांसि। मूंखे थोरो परेशान लॻो। मुंहिंजो तो मानी खाधी आहे? चई न, मूं 4 ॾींहं खां मानी कान खाधी आहे। मूं मुंहिंजे मुलाज़िम खे चयो, बाबा मां नान वठी अच। नान वठी आयो, 2 चांहि में बोड़े सां खाधा। मुंहिंजो अदा हाणे पाण मानी खाधी, को हाल अहिवाल ॿुधाए। चई हाल अहिवाल कुझु कोन्हे, आउं सुभाणे सुबुह जो वञी ख़ुदकशी कंदुसि। आउं तव्हां सां अलविदाई मुलाक़ात करणु आयो आहियां। सुभाणे ख़ुदकशी कंदुसि त मुंहिंजो तव्हांखे यादगिरी रहे, पोइ मूं ते लिखी छॾिजो। मुंहिंजो छो थो ख़ुदकशी करी? चयूं खिपरे खां आयो आहियां, हैदराबाद में रहियोसि, 3600 रुपया मास्टर जी फी जा कोन्हनि मूं वटि। 29 ॾींहं आउं रानी बाग में सुतो आहियां। मूं बिरयानी जे गाॾे ते कमु कयो, मूं राति जो नाइट ड्राइवर तो रिक्शा हलाई। ही जेके तव्हां सभिनी खे ॿुधायां, जेके चवंदा न बसि मरी वियासीं, तबाह थी वियासीं, कुझु कोन्हे, अपॉर्चुनिटी आई कोन्हे, संद जो नौजवान का रस्ता कोन्हे, उनखे थो ॿुधायां। 29 ॾींहं रानी बाग में सुतो आहियां, बिरयानी जे गाॾे मां पैसा कोन निकिता, फी कोन निकिती, को बि रस्तो कोन्हे। हाणे आउं ख़ुदकशी थो कयां सुभाणे। मुंहिंजो ते मज़मून मुनज़म इरादो अथई? चई हा। मुंहिंजो इरादो अथई ख़ुदकशी जो, जहिड़ी अॼु करणी तहिड़ी हफ़्ते 10 ॾींहंनि खां पोइ करणी। चई हा। मुंहिंजो बसि पोइ फर्स्ट क्लास 10-15 ॾींहं पाण हिकिड़ो ॿियो तजुर्बो कयूं था, पोइ तूं ख़ुदकशी करे खिचजी, पोइ वरी हाज़िर थींदुसि तुंहिंजे मज़ार ते। आऊं खिलण लॻो। चई साईं तव्हां मज़ाक पिया सम्झो। मुंहिंजो न। मुंहिंजो हाणे तूं छा पढ़ियल आहीं? चई फलाणो। मुंहिंजो मैथमेटिक्स ॿियो ॿुधाई ईंदी आहे। किथे रहंदो आहीं? जामशोरे ते। को मोबाइल फोन, मोबाइल हुई को, मुंहिंजो को फोन नंबर जी फोन कोन्हे, मेडिकल स्टोर जो फोन नंबर आहे, जिते रहंदो आहियां, जामशोरे फाटक ते। मूं पनो वरितो पंहिंजे मुलाज़िम खां, हिकिड़ो हेॾो पनो खणी हुनखे फोल्ड करे, साॻे डिघे अच्छे पने खे, लीगल जेको पनो हूंदो आहे वॾो, उनखे फोल्ड करे 6 पोर्शन ठाहियुमि। मथां लिखियमि, क्या आपको ट्यूटर की जरूरत है? हेठां हिन जो नालो, मैथ्स फलाणो, पाकिस्तान स्टडीज़, इंग्लिश, होम ट्यूशन, राब्तो हुनजो नालो, ऐं मेडिकल स्टोर जो नंबर, ऐं राब्ते लाइ सॼो ॾींहुं मथां मेडिकल स्टोर ते फोन अचनि। 6 खां 9 ताईं मेडिकल स्टोर ते हिन नंबर ते राब्तो कजो। मुंहिंजो हाणे इहो पनो मुंहिंजे हिन मुलाज़िम सां गॾिजी वञ, जिमखाना जे ॿाहिरि वञी बीह, जेका गाॾी निकिरे उन गाॾी जे विंड स्क्रीन ते बि हण, ऐं जेको माण्हू निकिरे उनखे अच्छा पहिरीं इहो पनो वञी फोटो स्टेट करायमि मुंहिंजे मुलाज़िम खे। उहो 50 कापियूं करायो,
6 फोल्ड थियल हुआ, उनखे कटिंग कैंची सां त 300 कापियूं थी वियूं। मूं चयो हाणे वञ ऐं ॿियो नओं खुलियो थी हैदराबाद में मैकडोनल्ड खुलियो या पिज़्ज़ा हट या कुझु, उनजे ॿाहिरि वञी बीह, उते वञी विराए, पोइ हफ़्ते खां पोइ ख़ुदकशी करे खिची वियो हलियो। मूंखे ॻाल्हि विसरी वई, 10-15 ॾींहंनि खां पोइ छोकिरो आयो, मुंहिंजे लाइ केक खणी आयो। मुंहिंजो छा थियो? चई 3 ट्यूशन मिली आहे अथमि, 6000 रुपया महीनो कमाया पियो, ख़ुदकशी जो प्रोग्राम पोस्टपोन थी वियो ऐं फी बि ॾेई छॾींदमि। हाणे उहो जेको माण्हू हो, उहो हींअर शायदि लाइव ॾिसंदो वञे, उहो तव्हांजो 4 स्पीकर हो, जंहिंजो नालो हो अमर गुरड़ो, जेको कोन आयो आहे पहिरें नंबर ते। जेको अमर गुरड़ो तव्हांजो फर्स्ट स्पीकर आहे, सो हाणे वॾो जर्नलिस्ट आहे। मूंखे कल्ह मैसेज कई, उहो तव्हांखे नंढड़ो पढ़ी थो ॿुधायां। जेको अमर मूंखे मैसेज कयो, I am example of your speeches. I had nothing when I left my village, reached to Jamshoro, was so helpless and thought to commit suicide, and then I met you, Ayaz. You inspired me and I restarted my journey. And today I am a star of Pakistani media, got my byline in 32 national and international media outlets, 28 stamps on my passport, live a much better life. But I remember those days when I came from a small village and slept 39 days in Rani Bagh as there was no home, sold biryani in court building, worked as rented rickshaw, night driver from a Pashtun of Pathan colony to earn some money to pay my fees. I couldn't pay my fees, but because of the chits proposed and distributed by you, I got a tuition of 6,000 rupees from the very next week. And today I am a successful writer. तंहिंजे करे नौजवान आइडियाज़ त हज़ारनि, उन्हनि आइडियाज़ ते अमल करण जो दम ख़म आहे। इल्ज़ाम लगन, मुखालफ़तूं थियनि, पोइ उन इल्ज़ामनि, मुखालफ़तनि, रुकावटुनि, नाकामियुनि, पीड़ाउनि, गस में थाबनि खां पोइ माण्हू थकिजी पवे थो या जंग जारी रखे थो पंहिंजे गोल लाइ। उहो कैरियर आहे, उहा अपॉर्चुनिटी आहे, उहो इंजीनियरिंग आहे, उहो लॉ आहे, उहो मेडिसिन आहे, उहो स्कॉलरशिप आहे, उहो CSS आहे, कम वॉट में, उन लाइ तव्हां में उहो उत्साह आहे या हिकिड़ी स्टेज ते। बाक़ी मुखालफ़तूं त हूंदियूं न, मुखालफ़त हर जाइ ते। जेको ताईं वॾो ख़्वाब ॾिसंदो, वॾो ख़्वाब चैलेंज आहे स्टेटस को खे, वॾो ख़्वाब इटसेल्फ इज अ चैलेंज। वॾे ख़्वाब जे रस्ते में हमेशह अयास चयो न, हिन थर जे गदले सेंवर में ही नील कमल बि त ॾोही आहे, ऐं को बि चकोर अंधारे में जे उॾरे थो त द्रोही आहे। ही ॾोह न आहे धरतीअ ते, मूं दिल जी देवल जोड़ी आहे, तो नफ़रत जी दीवार खई, मूं उन जी पाड़ उखोड़ी आहे। मूं ॾात अनोखी आंदी आहे, थी तंद विढ़े तलवारुनि सां, टकराया मुंहिंजा गीत जॾहिं, थो आऊं सदैं ऐवाननि सां। था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तूं हीणो आहे हथियारनि सां। मां ॾोही आं, मूं कई ॾोह कया आहिनि।